मेहर भरसां ॻोठ हासिल खोसो जी रहमासण औरत 4 ॿारनि जी अमड़ मसमात ज़ाहिदा खोसो इल्ज़ाम हयो आहे त 5 जवाबदार मुंहिंजे घर में दाख़िल थी मूंखे यरगुमाल बणाए वेश्याणो तशद्दुद करण बाद खेसि मुबैना तौरु जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो आहे। औरत जे अहिड़े इल्ज़ाम बाद मेहर जे बी सेक्शन पुलिस मुबैना तौरु ज़्यादती जो शिकार बणियल 4 ॿारनि जी माउ मसमात ज़ाहिदा खोसो खे तिबी मुआइने लाइ लेटर ॾेई तालुका अस्पताल मेहर मोकिले छॾियो, जिते औरत जी तिबी चकास कई वई। होॾां मुबैना तौरु जिनसी ज़्यादती जो शिकार बणियल औरत मसमात ज़ाहिदा खोसो जो चवणु हो त मां घर में अकेली वेठी हुयसि त 5 जवाबदारनि मुख्तियार वल्द मिठल खोसो, फिदा वल्द मिठल खोसो, सॼण वल्द गुलाम नबी खोसो, अमीर अली वल्द महबूब खोसो, अज़हर वल्द महबूब खोसो घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते यरगुमाल भराइण बाद हिकु जवाबदार मुख्तियार खोसो पारां मूंसां जिनसी ज़्यादती कई। आख़िरी इतला ताईं वाक़े जो को बि केस मेहर बी सेक्शन ते दाख़िल नाहे थियो। ॿिए तरफ़ इल्ज़ाम हे छायल धुर वाक़े जी तरदीद कंदे शिफ़ाफ़ जांच जी घुर करे छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।